आस्क मुफ्ती मुजीब रहमान। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त हाणे हिन ॾींहंनि जे अंदरि तकबीर नमाज़ खां बाद में पढ़ी वेंदी, उनजो हुकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। उहो कॾहिं खां शुरू थींदी, इहा ॻाल्हि ज़हन में रखी वञे। हर हिकु मस्जिद में अगरि उहा तव्हां जमायत सां नमाज़ पढ़ो था, सलाम फिरण खां बाद में ई पढ़ी वेंदी। जेकॾहिं घर में नमाज़ पढ़ो था, उते बि फ़र्ज़ु नमाज़ खां बाद में तकबीर पढ़ी वेंदी। ऐं अहिड़ी तरह इहो हुकुम औरतुनि खे बि आहे त घर में जेके औरतूं नमाज़ पढ़नि न, त उहे बि तकबीर लॻाईंदियूं। कहिड़ी तारीख़ खां शुरू थींदी? उहो 9 ज़ुल्हज फजर खां शुरू थींदी। 9 ज़ुल्हज फजर खां तकबीर पढ़णु शुरू कई वेंदी। उहा तकबीर जा अल्फाज़ आहिनि, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द। इहे तकबीर जा अल्फाज़ आहिनि, इहे पढ़िया वेंदा। इहो पढ़णु ज़रूरी आहे। कंहिं बि बंदे अगरि ॼाणी वञी छॾे, गुनाहगार थींदो। कंहिं बि बंदे ॼाणी वञी, यार छॾे बसि ॿ टे दफ़ा पढ़ोसीं, हाणे न, बल्कि इहे 9 जी फजर खां स्टार्ट कई वेंदी। 9 जो सॼो ॾींहुं, 10 जो सॼो ॾींहुं, 11 जो सॼो ॾींहुं, 12 जो सॼो ॾींहुं, 13 जी असर नमाज़ ताईं इहा तकबीर हलंदी रहंदी। 13 ज़ुल्हज थी वई न, 13 ज़ुल्हज जी असर नमाज़ ताईं इहा तकबीर पढ़बी। साईं कंहिंखे यादि आहे हिते? हा, जंहिंखे यादि आहे त अल्हम्दुलिल्लाह उहो पढ़े। अगरि जंहिंखे यादि न आहे, हाणे खां सिखण जी कोशिशि करी। अल्फाज़ इंतिहा नंढा आहिनि, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द। तक़रीबन मां सम्झां थो हे विच में 5 ॾींहं खनि हलंदी आहे, 9 ज़ुल्हज खां वठी करे 13 ज़ुल्हज ताईं। इन जो तमामु घणो साथी पाबंद कनि। ॿियो वरी इहो बि विच में पुछा कंदा आहिनि, साईं इहो 3 मरतबा पढ़णु खपे या 1 मरतबो? इहो बि सुवालु थींदो आहे। 1 मरतबो ज़रूरी आहे बसि। 3 मरतबा कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरत आहे। 1 दफ़ो पढ़ी करे बसि पोइ दुआ घुरी करे बंदि उथी सघे थो। कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। साईं 10 ज़ुल्हज ते जेको सुबुह सां बंदा रोज़ो रखंदा आहिनि, उनजो छा हुकुम आहे? अच्छा, इहो रोज़ो त न आहे। इन खे माण्हू रोज़े सां तशबीह ॾींदा आहिनि त 10 ज़ुल्हज ते सुबुह सां खाधो पीतो न वञे, इहो रोज़ो न आहे साईं। हा, इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे। इहो रोज़ो न आहे। रोज़ो छा खे चइबो आहे? रोज़ो हुनखे चइबो आहे जो सुबुह सादिक खां वठी करे बंदो खाइण पीअण छॾे ॾे, ऐं अहिड़ी तरह गुरूब आफ़्ताब ताईं, यानी जेसिताईं सिजु हेठि लथो न आहे, तेसिताईं बंदो खाए पी न। इनखे सोम चइबो आहे, इनखे रोज़ो चइबो आहे। इनखे रोज़ो चइबो आहे। बाक़ी हे जेको 10 ज़ुल्हज ते सुबुह सां बंदा खाईंदा पीअंदा आहिनि, इनखे रोज़ो चवंदा आहिनि। हे रोज़ो न आहे। रोज़ो न आहे त पोइ छा आहे? पोइ ॿुधायूं था न, पोइ मुस्तहब अमल आहे। इहो रोज़ो न आहे, इहो मुस्तहब अमल आहे त फजर नमाज़ खां पहिरियां बंदो का बि शइ न खाए, ऐं जेसिताईं ईद नमाज़ पढ़ी चुको न आहे। ईद नमाज़ पढ़ी करे पोइ घर वञे, पोइ का मिठी शइ खाए, पोइ चांहि पीए, गोश्त खाए, त कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। इहो आहे मुस्तहब अमल। इन में छा थींदो? इन में अजुर मिलंदो, इन में सवाबु मिलंदो। बाक़ी इनखे रोज़ो जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि न सॾियो वञे। काफ़ी असांजा मुस्लमान इनखे रोज़ो सम्झंदा आहिनि त हे साईं रोज़ो आहे। रोज़ो न आहे साईं। इन खां जेको आहे बचण जी कोशिशि कई वञे। साईं मौलाना तारिक जमील साहिब खां मरकज़ रायवंड में बयानु छो न कराईंदा आहिनि? अच्छा, उहो उनजो पंहिंजो सही मामिलो आहे। मौलाना तारिक जमील साहिब खां रायवंड में बयानु इन जे करे न कराईंदा आहिनि त रायवंड में जेके बुज़ुर्ग आहिनि, रायवंड में जेके बुज़ुर्ग आहिनि, उहे इन बेस ते मौलाना तारिक जमील खां बयानु न कराईंदा आहिनि त मौलाना तारिक जमील साहिब इन जी पाण बि वज़ाहत कई हुई, चई मूंखां इन जे करे बयानु न कराईंदा आहिनि त मां मीडिया ते आहियां, मां मीडिया ते बयानु कंदो आहियां। इन एतबार सां जेके उते रायवंड में बुज़ुर्ग आहिनि न, उहे वरी मीडिया खां ख़िलाफ़ु आहिनि। हालांकि मौलाना तारिक जमील साहिबु पाण तबलीग वारो आहे, रायवंड वारा ख़ुदि तबलीग वारा आहिनि। चए बसि आहे इन जे लाइ मूंखे रायवंड में मरकज़ में बयानु करणु छॾींदा आहिनि त तव्हां मीडिया खे जेको इस्तेमालु कयो, इहो मीडिया असांजे नज़दीक जेको दुरुस्त न आहे। इन करे मूंखे बयानु काफ़ी मरकज़नि में तव्हां ॾिठो हूंदो न त मौलाना तारिक जमील मरकज़ जे दौरान, अच्छा उन मजमे जे दौरान, इज्तिमा जे दौरान अमूमन मौलाना तारिक जमील जा बयानु पोइ कंहिं ज़माने में थियलु हुजनि त ॿी ॻाल्हि आहे। बहरहाल हिन वेझे टाइम में मौलाना तारिक जमील साहिबु उते इज्तिमा में बयानु नथो करे, उनजो इहो ई मक़सदु आहे। बाक़ी रहियो मसइलो, मौलाना तारिक जमील साहिबु तमामु वॾी शख़्सियत आहे, तमामु वॾी पॉपुलर शख़्सियत आहे। ईअं सम्झो दीन जो इस्लाही एतबार सां अलाह ताला मौजूदा ज़माने जे अंदरि अगरि कंहिं कमु वरितो आहे त उहो बंदो मौलाना तारिक जमील आहे। तमामु वॾी इन जी ख़िदमत आहे। शायदि मां सम्झां थो तबलीग जमायत जे अंदरि एतिरो कोई बि पॉपुलर न हुजे। तबलीग जमायत जे अंदरि, तबलीग जमायत वारा ॿिया अलाए केतिरा हज़ारे बुज़ुर्ग आहिनि जेके पाकिस्तान में थोरो घणो उनजो नालो आहे, यानी इंतिहाई थोरो घणो नालो आहे, पर उहे पंहिंजे बुज़ुर्गी जे एतबार सां मथे आहिनि।
बाक़ी अवाम में एतिरा मक़बूल न आहिनि। तबलीग जमात में वाहिद मां सम्झा त मौलाना तारिक जमील आहे जेको पाण उन बयानु कयो त 6 बरे आज़म जे अंदरि मुंहिंजे बयान जेको ॿुधाए वेंदा आहिनि त मौलाना तारिक जमील साहिबु इस्लाही ख़िताबात जे अंदरि इस्लाही बयान जे अंदरि मां सम्झा थो बादशाह आहे इस्लाही बयान जे अंदरि। पोइ हर कंहिंजी फील्ड जेकी आहे मुख़्तलिफ़ आहे न, हर कंहिंजी फील्ड इस्लाही बयान जे अंदरि हक़ीक़त में मौलाना तारिक जमील ईअं सम्झो किंग आहे। बाक़ी मसाइल जे अंदरि वरी ॿिया किंग आहिनि, मुनाज़िरे में वरी ॿिया किंग आहिनि। अगरि जिते को मसाइल जो मामिलो ईंदो, अगरि किथे फ़िकी मसाइल जो मामिलो ईंदो न या मुनाज़िरे जो मसइलो ईंदो, उते मौलाना तारिक जमील साहिबु न वेही सघंदो, उते ॿिया माहिर वेही सघंदा। यानी जेके मुनाज़िरे जा हाई फाई उस्ताद आहिनि या फ़िकी मसाइल में जेके महारत रखनि था, उहे मौलाना तारिक जमील साहिबु उन मामले में न। छाजे करे मौलाना तारिक जमील साहिब खे जेकी अल्लाह ताला सलाहियत ॾिनी आहे न, उहा सिर्फ़ु इस्लाही बयान में। यानी कहिड़ो बि खणी बंदो हुजे मौलाना तारिक जमील साहिब जे बयान खां मुतासिर थी वेंदो आहे, कहिड़े बि क़िस्म जो। ऐं इहा ॻाल्हि हक़ीक़त मौलाना तारिक जमील साहिब खे अलाए केतिरा ॿुधी करे अलाए केतिरा फासिक ऐं फाजिर बंदा उहो सिधे लेंदे अची विया। मौलाना तारिक जमील साहिब जो कमु बि इहो ई आहे, बसि इख़्तिलाफ़ जे मौज़ू खे छेड़णो न आहे, इख़्तिलाफ़ जे मौज़ू खे छेड़णो न आहे। ऐं अहिड़ी तरह न को किथे मुनाज़िरो करिणो आहे, न किथे बेसबाज़ी करणी आहे, सिर्फ़ु नॉर्मल तौर ते अलाह उन जे रसूल जो पैगाम पहुचाइणो आहे ऐं इस्लाही बयानु करिणो आहे। इन खां बाद में मौलाना तारिक जमील साहिब जो कमु इहो ई आहे। बाक़ी इख़्तिलाफ़ ऐं एतिराज़ कंहिं क़िस्म जो कोई बि मौलाना तारिक जमील साहिब ते आम को बंदो करण जी कोशिशि न करे। ॾिसो न, जेकर को आलिम मौलाना तारिक जमील साहिब ते एतिराज़ करे न त उहो आलिमनि जो पंहिंजो कमु आहे। अगरि का लेवल आहे न लेवल, त लेवल ते लेवल वारो बंदो चढ़ी सघे थो। आलिम ते आलिम बंदो को कंहिं ॻाल्हि ते एतिराज़ करे त उनजो हक़ थी सघे थो। बाक़ी आम बंदे खे कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त न आहे जो मौलाना तारिक जमील साहिब जे मथां, मौलाना फज़लुर रहमान साहिब जे मथां, मुफ़्ती तारिक मसूद जे मथां, त इन खां अलावा ॿिए कंहिं आलिमनि जे मथां इख़्तिलाफ़ ऐं एतिराज़ कनि। छाजे करे तव्हां नॉर्मल पब्लिक जो तव्हांजो इल्मी लेवल इंतिहाई घटि आहे, वॾी कंहिं शख़्सियत में हथ न विझंदा कयो। मां ॻाल्हि कयमि न मौलाना तारिक जमील साहिब जीअं इस्लाही बयान जे अंदरि बादशाह आहे, त अहिड़ी तरह फ़िकी मसाइल जे अंदरि मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिबु बादशाह आहे। जिते मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिब जो कमु आहे न, उते मौलाना तारिक जमील जो कमु ई न आहे। ऐं जिते मौलाना तारिक जमील साहिब जो कमु आहे, उते वरी मुफ़्ती तक़ी उस्मानी जो कमु ई आहे। त हे शोभा अल्लाह ताला कंहिंखां बि दीन जो कोई बि कमु वठी सघे थो। साईं, हिकु शख़्स आमिर क़ज़ाफ़ी नाले सां हज ते वेंदड़ जेको वाक़ियो पेश आयो आहे, छा इहो वाक़ियो हक़ीक़त आहे या न? अच्छा, इहो वाक़ियो जेको आहे अरब मीडिया खयो आहे, इहो वाक़ियो को पाकिस्तान जी मीडिया खयो, मां सम्झा थो मतिलबु को कूड़ो थी सघे पियो, पर इन खे मां चङी तरह ॾिठो इन वाक़िए खे यानी अरबनि जी मीडिया बि खयो आहे ऐं काफ़ी वॾा वॾा स्कॉलर उन बि इहो वाक़ियो खयो आहे। मां सम्झा थो इहो वाक़ियो 100% दुरुस्त आहे। इहो साईं वाक़ियो कीअं ॾिठो, आमिर क़ज़ाफ़ी नाले सां जेको बंदो वञे पियो लीबिया जो हुयो, हज ते वञे पियो त उनजो यानी को मसइलो थी पियो, जंहिंजे करे जहाज़ मसइलो उनजो उन में हुयो त नालो उनजो हुयो आमिर अल क़ज़ाफ़ी। ऐं मुल्क कहिड़े जो हुयो? मुल्क लीबिया जो हुयो। ऐं लीबिया मुल्क जे अंदरि कर्नल क़ज़ाफ़ी वॾे टाइम खां वठी करे उनजी हुकूमत हुई। यानी मुसलमाननि जो ईअं सम्झो ख़ासि क़िस्म जो हिकिड़ो पाव हुयो कर्नल क़ज़ाफ़ी। अमेरिका सां वॾा उनजा इख़्तिलाफ़ हुया, वॾा टकर हुया, जंहिंजे करे अमेरिका पंहिंजे कंहिं बि हिकिड़े तरीक़े सां कर्नल क़ज़ाफ़ी खे दुनिया खां हलाए छॾियो। पोइ हिन जे नाले जे अंदरि इहा ई मिस्टेक अची वई त तुंहिंजे आमिर नाले जे पोयां तूं आएं बि लीबिया जो अल क़ज़ाफ़ी छो लिखियलु आहे? छो त कुझु रूल आहिनि जंहिंजे करे बैन लॻी वेंदो आहे, कंहिं शख़्सियत जे मथां हिकिड़ो बैन लॻे त पोइ उनजे करे पोयनि बंदनि जे मथां बि बैन लॻंदो आहे। चए अल क़ज़ाफ़ी नाले इन करे तोखे असां जहाज़ में चाढ़ींदासीं न। त पोइ वाक़ियो हक़ीक़त में ईअं बीठो त इनखे एयरपोर्ट जे अंदरि ई रखियूं, चए इन मिस्टेक करे तोखे न छॾींदासीं। पोइ जहाज़ जेको आहे परवास थियो, जहाज़ जे अंदरि का फ़नी मिस्टेक अची वई, मीडिया जे मुताबिक़ जहाज़ मोटी आयो, दुबारा वियो, वरी मोटी आयो, लास्ट में चए पायलट इहा ॻाल्हि कई, मां कसम खणां थो इहो जेको बंदो पोइ हिते वेठो आहे इन जे करे असांजो जहाज़ उॾी नथो सघे, असांजो जहाज़ हली नथो सघे। यानी इनखे असां हज ते खणी हलंदा पोइ जहाज़ शायदि उॾी वेंदो। ऐं पोइ वाक़ई हक़ीक़त में उनखे जॾहिं खणंदो पोइ जहाज़ पंहिंजे मंज़िल मक़सूद ते ऐं हज ते पहुची वियो। ॾिसो इन मां वाक़ई मां हिकिड़ी ॻाल्हि मालूम थिए थी, हिकिड़ा बंदा लॻा पिया आहिनि या मुक़दर में शइ कान थी मिले। जेकी शइ मुक़दर में आहे, आसान लफ़्ज़नि में चवां पियो, कंहिंजे पीउ खे हिमत न आहे उहो तव्हांखे उहा शइ छिनी करे ॾेखारे। जेकी शइ मुक़दर में लिखियलु आहे, मौत लिखियलु आहे, अची वेंदो साईं, मौत अची वेंदो न। मौत जेकॾहिं कंहिं बि तारीख़ ते लिखियलु आहे न त सर मौत बीहंदो न। जेकॾहिं अगरि कंहिं बि तारीख़ जे अंदरि तव्हांजी ज़िंदगी में उमिरो लिखियलु आहे, उमिरो लिखियलु आहे, ॾिसो उमिरि लाइ केतिरा माण्हू बेदा बीहनि।
जेकर हिते तव्हांखां मज़े में का पुछा कयो वञे साईं हज ते वञण जो छा इरादो आहे, तव्हांखां सभिनी खां पुछा कनि साईं हज ते वञण जो तव्हांजो छा इरादो आहे, साईं हथ मथे खणंदव न, हथ खणो त अलाह ताला ईंदड़ साल सभिनी खे क़बूल करे भला, मतां अलाह खे इहा अदा पसंदि अची वञे। अलाह जे ॾाढो का मुश्किल न आहे, 12 लाख अलाह जे ॾाढो का मुश्किल न आहे, अलाह जे ॾाढो को वीज़ा या टिकट जो को मसइलो ई न आहे। अलाह ताला क़बूलियत खे ॾिसंदो आहे, को वक़्तु हूंदो आहे अलाह ताला क़बूल करे छॾींदो आहे। त भला चवण जो मक़सदु इहो आहे त जे साल जे महीने में तव्हांजो हज जेको आहे मुक़ररु थियल आहे, उमिरो मुक़ररु थियल आहे, मुक़दर में लिखियलु आहे, सर दुनिया का बि ताक़त नथी रोके सघे। हा अहिड़ी तरह यकीन थियणु खपे त जिते को बि रस्तो नज़र न अचे उते रस्तो ॾेखारण वारी ज़ात अलाह जी आहे। जिते को बि दुनिया जी मशीनरी कमु न करे उते मामिलो अलाह ताला क्लियर करे सघे थो। जिते दुनिया जो कोई बि इंसानु साथ न ॾिए, जेकॾहिं अलाह जी मदद अची वञे अलाह ताला मदद करे सघे थो। अलाह ताला करे ॾेखारी आहे पोइ हिते साहबा जे ज़माने में अलाह ताला करे ॾेखारी न ॾेखारी। इस्लामी इब्तिदा में जंग, बदर जंग, साहबा फरमायो अहिड़ी जंग ज़िंदगी में नेठी आहे। ऐं ज़िंदगी में यानी इहा ॻाल्हि तारीख़ जे अंदरि हिस्ट्री जे अंदरि अची वई आहे त दुनिया में अहिड़ा के बि असां इंसान नेठा आहिनि जेके हुजनि पाण 313 ऐं 1000 जे मुक़ाबले में उनखे शिकस्त ॾेई वञनि, जंहिंखे असुलो बि ज़्यादा हुजे। हे छा आहे, हे अलाह ताला जी मदद आहे। ऐं जॾहिं अलाह ताला जी मदद ईंदी आहे पोइ मामला ईअं ई थींदा आहिनि त हमेशह बंदो मुख़लिस रहे, सचो रहे, मुख़लिस रहे, अलाह ताला जी बंदगी, अलाह ताला जी इबादत शौक़ु ऐं ज़ौक़ सां करे। अलाह ताला ॾिसो बाज़ बंदनि खे हूंदा आहिनि दुनिया जे अंदरि असां पॉपुलर थी वञूं, घणा बंदा दुनिया जे अंदरि पॉपुलर हूंदा आहिनि, अलाह जे नज़दीक पॉपुलर न हूंदा आहिनि। घणा बंदा दुनिया जे अंदरि मशहूरु हूंदा आहिनि पर अलाह जे नज़दीक मशहूरु न हूंदा आहिनि। हा घणा बंदा अहिड़ा जेके दुनिया में मशहूरु न हूंदा आहिनि, यादि रहणु खपे, दुनिया में मशहूरु हूंदा आहिनि पर अलाह जे नज़दीक मशहूरु हूंदा आहिनि। घणा बंदा जंहिंजो दुनिया जे अंदरि इंसाननि जा ॾो कंहिं क़िस्म जो कोई बि वैल्यू न हूंदो आहे, यादि रहणु खपे अलाह जे नज़दीक उन्हनि जो वॾो वैल्यू हूंदो आहे। त कंहिं बंदे खे मुस्लमान खे हक़ीर सम्झण जी सर कोशिशि न कयो। ॾिसो हालांकि इन बंदे खे मां ॾिठो त मूंखे त हैरानी लॻे त इहो जेको आमिर अल क़ज़ाफ़ी यानी क्लीन शेप, मथे ते का टोपी बि न हुई। ॾिसो मक़बूलियत अहिड़ी शइ आहे अलाह जे नज़दीक, अलाह खे अलाह कहिड़ो उनजो अमल पसंदि अची वियो। ऐं उन बि इहो ई यादि कयो त चई जेकॾहिं अगरि जहाज़ इहो उड़ी वियो न, मां हिते एयरपोर्ट ते वेही करे ॿी टिकट बि भरींदुमि, 3 बि भरींदुमि, पर हज खां बग़ैर जेको वापसि न आहे मटिणो। त अलाह ताला असांजे शिकिल सूरत खे नथो ॾिसे। अलाह ताला मुजीब रहमान जी सफ़ेद ड्रेस खे न ॾिसंदो आहे, हा मुंहिंजी पगड़ी खे न ॾिसंदो आहे, मुंहिंजी बॉडी खे न ॾिसंदो आहे, मुंहिंजे पोयां जेके मुंहिंजो ख़ानदान आहे अलाह ताला उनखे न ॾिसंदो आहे। अलाह ताला हिकिड़ी शइ खे ॾिसंदो आहे, उन शइ खे नोट कयो, अलाह ताला हिन खे ॾिसंदो आहे, हिन खे ॾिसंदो आहे। अलाह ताला हिन जे मुताबिक़ मामला कंदो आहे। हे जेतिरी क्लियर हूंदी, जेतिरी साफ़ हूंदी, जेतिरी साफ़ हूंदी, अलाह ताला ओतिरा मामलात बहितर करण जी कोशिशि कंदो आहे। ऐं हे दिलि जेकी आहे, हिन दिलि खे पाक कयो हसद खां, किनान खां, तासुबात खां। ऐं इहो ई असां में वॾो फॉल्ट आहे, असांजे अंदरि इहो ई मुस्लमान जे अंदरि वॾो फॉल्ट आहे। अगरि मुंहिंजे मुस्लमान खे का अलाह ताला नेमत ॾिनी, अलाह छो मूंखे साड़ थो वठे, हसद थो वठे, कंहिंखे ख़ुदा तरक़ी ॾिए थो, असांखे उहा तरक़ी बर्दाश्त नथी थिए। हे मुस्लमान जो ज़हन न हूंदो आहे, हे मुस्लमान जो ज़हन बिल्कुलु न आहे, मोमिन जो इहो ज़हन न आहे, बल्कि मोमिन जो इहो ज़हन आहे। अलाह ताला मुस्लमान खे का नेमत ॾिनी आहे न, मोमिन ख़ुशि थींदो आहे, मोमिन ख़ुशि थींदो आहे। अलाह ताला इहा शइ मुंहिंजे मुस्लमान भाउ खे अता कई आहे। असां छा, असां पेर कढण पोइ आहियूं, हिन अहिड़ी ज़बरदस्त गाॾी छो वरिती आहे, हा हिन अहिड़ी ज़बरदस्त गाॾी छो वरिती आहे, हिन एतिरो बहितरीनु बंगलो छो वरितो आहे, हिन खे हेतिरी दुनिया जे अंदरि एतिरा माण्हू हिन जी इज़त छॾे कनि था, हिन जी इज़त खे पोइ तव्हां किरण जे लाइ लॻंदासीं, पोइ छा थींदो, अलाह ताला तव्हांखे बि दुनिया जे अंदरि इज़त न ॾींदो। अलाह ताला कंहिं बंदे खे इज़त ॾींदो आहे न, कंहिंखे बंगलो ॾींदो आहे, कंहिंखे माल ॾींदो आहे, यादि रहणु खपे कंहिं इंसान खां या इंसान जे पीउ खां खसे करे न ॾींदो। कंहिं इंसान खां उहो बंगलो या गाॾी या इज़त या शोहरत अॻिले बंदे खां या अॻिले बंदे जे पीउ खां अलाह ताला खसे करे हिन खे न ॾींदो। अलाह ताला हिन खे पंहिंजे ख़ज़ाने मां ॾींदो आहे। हा इहा शइ हमेशह यादि रखंदो, इन ते अमल कंदो, अलाह ताला दुनिया में बि कामयाबु कंदो, आख़िरत में कामयाबु कंदो।